शेर ज़ल्ज़लो आहे ज़ल्ज़लो जिते भी कदम ज़मीन ते रखंदो आहे आसमान ते हिली वेंदो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं आया मुझे पंहिंजो अदाकार कादी अब्दुल सत्तार है। हमारी सिराय आयो मुझे यूट्यूब चैनल सत्तार कादी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मैं पंहिंजे इन यूट्यूब चैनल सत्तार कादी ब्लॉग में आयल तमाम दोस्तन के भली कार चवां तो भली करे आया जी करे आया। सदा ही खुश हुजो आबाद हुजो। जी हाँ दोस्तों, जीअं त अवां सां मां वाइदो कंदो रहंदो आहियां त जेका बि न्यू ड्रामो हूंदो उन जी अपडेट अवां दोस्तनि जी नज़र कंदो आहियां। दोस्तनि खे जेका अवां दोस्तनि जो प्यार, अवां दोस्तनि जी जेका साकार, अवां दोस्तनि जी जेका सपोर्ट मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आहे। तमामु थोराईतो आहियां उन्हनि मोहतरमीन जो, जनाबनि जो, जिन जन 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 दोस्तनि मूंखे ऐं मुंहिंजे चैनल खे लाइक सम्झी सब्सक्राइब कयो आहे। बेल आल बटन खे बि दॿाईंदा आहिनि त जीअं अचण वारी मुंहिंजी न्यू वीडियो उन्हनि ताईं आसानी सां पहुची वेंदी आहे। उन्हनि दोस्तनि जो तमामु ॾाढो मां दिलि सां शुक्रियो अदा कंदो आहियां। जी हाँ दोस्तों, जीअं त ईद खां पोइ लगातार ड्रामा हलंदा। जी हाँ, सिंध टीवीअ ते बि हलंदो वेरनि जी बस्ती ऐं केटीएन ते हलंदो पाप नगर ऐं हुन खां अलावा ईद वारे ॾींहंनि ते। जी हाँ, पहिरें ॿिए टे ॾींहंनि ते 3 ॾींहं लगातार जेके टेली फिल्मूं हलंदियूं उन्हनि बाबति अव्हांखे मां ॼाण ॾींदो हलां। त जीअं त अव्हां खे जेका ॼाण ॾींदुसि उन में जेका टेली फिल्म हलंदी ईद खां ॿिए ॾींहं ते उहा हलंदी फ़हीम याया भुट्टो जी डायरेक्शन में। जी हाँ, फ़हीम याया भुट्टो जी डायरेक्शन, याया भुट्टो जो फर्ज़ंद उनजी डायरेक्शन में ठहंदड़ टेली फिल्म गर्दिश। जी हाँ दोस्तों, गर्दिश जेका ईद खां ॿिए ॾींहं ते उनखे हलायो वेंदो ऐं ईद खां पहिरें ॾींहं ते जेको आहे ईद वारे ॾींहं ते उहा हलाई वेंदी जानवर। जी हाँ, जंहिंजा डायरेक्टर आहिनि सत्तार नुहानी साहब जेके दादू वारा, ऐं उनखां अलावा पंहिंजो 3 ॾींहं ते बि जेका आहे उहा लाड़काने वारनि जी आहे शिरा शाह जिलानी वारनि जी फिल्म हलंदी उन ॾींहं ते। जी हाँ, जंहिंमें मेयर वारा अदाकार कमु कनि था पिया ऐं हुनखां अलावा जेका गर्दिश हलंदी आहे गर्दिश में आऊं बि आहियां। उन में मीर सईद सुबदार बि आहे ऐं आज़म मेगल बि आहे, फ़हीम याया भुट्टो बि आहे ऐं एस भट्टी बि आहे, उम्मीद अली कलवर साहब बि आहिनि ऐं तमामु हिकु बहितरीनु हिकिड़ी जेका इहा टेली फिल्म आहे गर्दिश जेका क्लासिकल फिल्म आहे जंहिंजो ज़िक्र मां अॻु में अवां दोस्तनि सां सभु जेको बि जेका रिकॉर्डिंग हुई उनजो बि वीडियो अवां दोस्तनि जे मूं नज़र कयो हुयो ऐं अवां दोस्तनि खे मूं हा ॻाल्हि ज़रूरु शेयर कई हुई। ऐं हुनखां अलावा जेका मुंहिंजी साथ आहे, मुंहिंजी जेको सहकार, मुंहिंजी जेका सपोर्ट मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आहे। अञा जेकॾहिं को दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त हुन दोस्त खे मां वरी बि इहा गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दी जल्दीअ में, जी हाँ दोस्तों, जल्दी मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि सां मां पिरी प्यारनि ताईं जल्दी में आसानी सां पहुची सघे, अवां खे मिले के बहितरीनु अपडेट। ऐं हुनखां अलावा हिन वीडियो जे कमेंट्स बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे ॻोठ जो नालो लिखी कमेंट्स कयो ऐं पंहिंजो हाल अहवाल ओरियो। जी हाँ दोस्तों, जीअं त अब्दुल हाई संदरानी साहब, शेर सुरंगी साहब ऐं असगर अली थेबो साहब, तमामु दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानियूं। ख़ालिद हुसैन सेतो साहब जी वॾी महिरबानियूं ऐं जेके दोस्त हींअर मूंखे काफ़ी दोस्तनि जेको आहे हींअर सब्सक्राइब कंदा आहिनि पर उहे वीचारा पंहिंजो नालो न लिखी सघंदा आहिनि। अलाए छो, या त उहे वीचारा मुंहिंजे ख़्याल में अनपढ़िया आहिनि या लिखियल पढ़ियल आहिनि। जेकॾहिं दोस्त अवां पंहिंजो नालो लिखणु नथा चाहियो त पोइ ईअं कंदा करो त लिखंदा कंदो त जीअं त मूंखे नाले खणण में बि आसानी थींदी ऐं मां बि ईअं खणी सम्झंदुसि त तव्हांजो जेको प्यारु आहे, तव्हांजी जेका सहकार, जेका सपोर्ट आहे उनमें मां अव्हांजो शुक्र बि अदा कंदुमि तहे दिलि सां। इहा मां अव्हांखे नंढड़ी हिकिड़ी गुज़ारिश कंदो आहियां त पंहिंजो जेको नालो ज़रूरु लिखंदा कयो। ऐं शबीर अहमद काज़ी साहब असांखे कोटिया खां सब्सक्राइब कयो आहे। हुनखां अलावा जवाद अली बिरोही साहब उन असांखे जेको आहे ओस्ता मोहम्मद खां असांखे सब्सक्राइब कयो आहे। हुन जूं जवाद अली साहब जी वॾियूं महिरबानियूं। ॿियो आहे त असांजो जेकमाबाद जो आहे दोस्त असांजो एडी अबड़ो साहब, उनजी वॾी महिरबानियूं, अलाह उनखे ख़ुशि रखे, आबाद हुजे। उनजी दोस्त जी वॾी महिरबानियूं। ऐं हुनखां अलावा मुराद जमाली खां
डेरा मुराद जमाली खां असांजो दोस्त आहे अमीर बख्श खोसो साहब जन असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे उन दोस्त जी वॾी महिरबानी लख तोरा लख लाइक ऐं पंहिंजे दोस्तनि जो ऐं असांखे वॾी दुआऊं ॾिनियूं आहिनि कमेंट्स में ऐं असांखे दुआऊं ॾींदो रहंदो आहे ऐं ख़ुशी तौर ते अमीर बख्श साहब त मुंहिंजो नंबर अलाए केॾां कंहिं दोस्त खां वठी मूंखे स्पेशली टैक्स बि चयो ऐं मूंखे चयो त अव्हांजा जेके वीडियोज़ आहिनि मां सभु ॾिसंदो आहियां ऐं मूंखे इहा ख़बर न हुई त इहो को काज़ी अब्दुल सत्तार अव्हां आहियो जॾहिं अव्हां जे पूरे चैनल खे वॉच कयो चैनल जे जेके वीडियोज़ हुआ सभिनि खे वॉच कयो उन्हनि में जेका अव्हां जी जेका आहे वीडियोज़ लाइव वीडियोज़ हुयूं उहे मां ॾिठियूं त पोइ मां अव्हां खे सुञातो ऐं अव्हां जे चैनल खे सब्सक्राइब कयो इहो हुयूं अमीर बख्श साहब जूं महिरबानियूं मोहबतूं जन पंहिंजो फ़ोन करे असांखे असांजी जेको आहे हौसला अफ़ज़ाई कई असांखे दाद ॾिनो मोहबत ॾिनी वॾी महिरबानियूं अमीर बख्श खोसो साहब अव्हां खे अलाह साईं ख़ुशि रखे आबाद हुजे हमेशह गुलनि जा टेकंदा रहंदा रहो ऐं हुन खां अलावा असांजो हिकिड़ो ॿियो सिंगर दोस्त आहे जी हा राजा समो जंहिंखे अव्हां जन जा ड्रामा ऐं अव्हां जन जा जेको आहे सॉन्ग ॿुधा हूंदा ऐं उहो सॉन्ग जेको अव्हां ॿुधो हूंदो मशहूरु टिकटॉक ते मूंखे बंग प्यारी भैया मूंखे रंग प्यारी भैया मूंसां धोखो कयो वियो आहे मूंखे टेक ॾियो मूंखे सहारो ॾियो मूंखे टेक ॾियो मूंखे सहारो ॾियो जीअं दोस्तो ईअं ई अव्हां मूंखे टेक ॾींदव अव्हां मूंखे सहारो ॾींदव अव्हां मूंखे सपोर्ट कंदव त इनशा अल्लाह अव्हां सां गॾु रहंदासीं अव्हां सां खोड़ सारियूं कुचारियूं कंदा हलंदासीं ऐं अव्हां खे प्यार ॾींदा हलंदासीं प्यारा प्यारा वीडियोज़ प्यारी प्यारी अपडेट अव्हां दोस्तनि तां पहुचाईंदा हलंदासीं ऐं तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी अलाह करे ख़ुशि हुजे आबाद हुजे त जीअं मां हिन जेका टेलीफिल्म जो अव्हां सां ज़िक्र कयो पियो त इन जेके DOP आहिनि उहे आहिनि मुमताज़ अली ख़ासि अली साहब जेके पाप नगर जा डायरेक्टर आहिनि जी हा ऐं हुन खां अलावा हिनखे जेका कहानी आहे उहा नसीम खरल साहब जी लिखियल आहे जंहिंजे डायरेक्टर आहिनि फ़हीम याया भुट्टो जी हा जंहिंमें एस भट्टी आज़म मेंगल उमेद अली करवाल मीर सईद सोबदार ऐं फ़हीम याया भुट्टो ऐं हुन खां अलावा असीं न्याज़ कांडेर ऐं आहियां हिन में तमामु बहितरीनु हिकिड़ी इहा टेलीफिल्म आहे क्लासिकल जी हा हिन में कोई एतिरी मारदार फाइट वग़ैरह न आहे पोइ बि कुझु सीन जेके असांजा सीन आहिनि उन्हनि में कुझु फाइट वग़ैरह आहे तमामु हिन में जेको आहे हिन में बहितरीनु हिकिड़ो कैरेक्टर कयो आहे जेको अव्हां खे ॾिसणु वटां मिलंदो तमामु ज़बरदस्त कैरेक्टर आहे तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी अलाह करे ख़ुशि हुजे आबाद हुजे त हमेशह गुलनि जा टेकंदा टंदा रहो इहा मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ पहिरीं प्यारनि जे लाइ दुआऊं हूंदियूं आहिनि छो त अव्हां जी जेका सपोर्ट अव्हां जेके साथ अव्हां जी साकार जी हा क़ाबिल इज़त हूंदियूं आहिनि हिन जे लाइ अव्हां जा गुण ॻाईंदो आहियां पंहिंजे दोस्तनि सां पंहिंजी पहिरीं प्यारनि दोस्तनि सां अव्हां जी मोहबतूं मां ॻाईंदो आहियां तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी दोस्तो जीअं त मां हमेशह अव्हां खां इजाज़त वठंदो रहंदो आहियां इजाज़त बि वठणु घुरिजे ऐं अॼु आहे जुमातुल मुबारक जो ॾींहुं ऐं जुमातुल मुबारक जो फज़ीलत अव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जुमातुल मुबारक जो जेको ॾींहुं ऐं रमज़ान शरीफ़ जो रोज़ो तमामु घणो जेको आहे हिन में नेकियूं मिलंदियूं आहिनि ऐं 70 दर्जात बुलंदा आहिनि 70 नेकियूं 70,000 नेकियूं हिन में लिखी वेंदियूं ऐं तमामु जेका हिन खां अलावा जेको सुभाणे 21 जो जी हा दोस्तो 21 रमज़ान मुबारक यानी कि हज़रत अली सईं रहमतुल्लाह अलैह जो शहादत जो ॾींहुं आहे ऐं हुन ॾींहं ते बि रोज़ो रखणु घुरिजे ऐं इबादत करणु घुरिजे ऐं सॼो ॾींहुं मस्जिद में वेही करे इबादत कजे कलाम पाक जी तिलावत बि कजे नफ़ल पढ़जनि ऐं राति में नफ़ल पढ़जनि छो त हीअ जेको आहे ॾींहुं बख़्शिश वारा ॾींहं आहिनि इबादत वारा ॾींहं आहिनि ऐं पंहिंजी बख़्शिश पंहिंजी मग़फ़िरत कराइजनि इन में ई जेको आहे फ़ाइदो आहे असां सभिनी इंसाननि जो ऐं असांजे लाइ तमामु घणियूं हिकिड़ो एज़ाज़ बि आहे त इहे भलारा ॾींहं असांजे लाइ ईंदा आहिनि असां कोशिशि कयूं त इन्हनि भलारे ॾींहंनि में पंहिंजी मग़फ़िरत करायूं पंहिंजी बख़्शिश करायूं पंहिंजे वालिदैन जी जेका असांजो हीउ जहान छॾे विया आहिनि उन्हनि जी जेको आहे मग़फ़िरत करायूं त जीअं अलाह साईं उन्हनि खे नेक उन जा दर्जात बुलंद करे थो दोस्तो इहा हूंदी आहे मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी कोशिशि जेका अव्हां दोस्तनि ते मां पहुचाईंदो आहियां त मां चाहींदो आहियां त जीअं मुंहिंजे हीअ नंढड़े हिकिड़े मैसेज खे अव्हां दोस्त शेयर कंदा हलंदो त उन में जेका
अल्लाह साईं मूंखे नेके जो कुझु न कुझु अज़ारो ज़रूरु ॾींदो आहे। ऐं सदका जारिया सम्झी मुंहिंजे हिन वीडियो खे बि शेयर कंदा कयो, पंहिंजे दोस्तनि ते, पंहिंजे प्री प्यारनि दोस्तनि ते बि शेयर कयो। ऐं अव्हां बि पंहिंजो जेको आहे सदका जारिया में हिसो मिलाईंदव त अव्हां खे बि अजर मिलंदो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टिकंदा रहो। इहे मुंहिंजे अव्हां दोस्तनि जे लाइ दुआ। जी हाँ, जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअ लतीफ़, जीअ लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी मारवाड़ा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, मारवाई, थरी, पंजाबी, बिरोइकी, उर्दू, पख्तून, जेके बि दोस्त असांजी हिन में सिंध में या पूरी दुनिया में जिते रहंदड़ जेके जेके ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ आहिनि, असांजा सभु ॿाहिरि आहिनि। ऐं सऊदीया में रहनि था, कतर में रहनि था, दुबई में, जहिड़े मुल्क में परदेस में रहनि था, अलाह उन्हनि खे आबाद रखे, ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। हमेशह गुलनि जा दोस्तनि जे लाइ जेके असांजा परदेस में रहनि था उन्हनि जे लाइ बि दुआऊं कंदा करो, जेके पंहिंजे बचड़नि खां, पंहिंजे फैमिलीअ खां परे आहिनि। अलाह साईं उन्हनि खे पंहिंजे हिफ्ज़ अमान में रखे, ख़ुशि रहनि, आबाद रहनि, तंदुरुस्त रहनि। त दोस्तो पंहिंजो ॿारनि जो बि ख़्यालु रखंदा करो, पंहिंजी नियाणियुनि खे सुठी तालीम ॾियणो, ऐं रोज़ा पंहिंजा जेको आहे 30 रोज़ा बि रखो, 5 वक़्त नमाज़ बि अदा कंदा करो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अल्लाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त वठंदासीं हाणे इजाज़त अव्हां दोस्तनि खां। जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद। अल्लाह हाफ़िज़।